अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब दोस्त खैर खैरियत से होंदा। अल्लाह पाक सब दोस्तन के सलामत रखे। मां तव्हांजो पंहिंजो भाउ सरफराज़ कोसो जीअं अॼु मां विलेज धिंगशरी में मौजूद आहियां। मां चयो व्लॉग ठाहे दोस्तन के व्यू ॾियां। जेको आहे त पोइ त ॾिसी सघो था मंठार रिढनि सां गॾु आहे, रिढियूं चारे थो पियो। काफ़ी ॾींहुं बि गरम आहे ऐं अॼु ज़मीन ते जेको आहे त कुटो बि ढहिजो थो पियो ॿिज जे लाइ। कुटे जो सिलसिलो भी जारी है कि ॾिसो था मेयूं पलाल ते बीठियूं आहिनि, ॾिसी सघो था माशाल्लाह हर भर लगी चुका आहिनि। बिज जी तैयारी है, पानी भी आयो है जी। तो दोस्तों तो ॾिसी सघो था ही कुटे जो सिलसिलो जारी है, ढहिजे थो पियो कुटो। ॾिसो दिलदार अली कुटे खंडराए रहियो आहे। बाकी जेका है तो लास्ट बारी है, 4 बारियूं आहिनि। सिज मुंहिंजे साम्हूं आहे, काफ़ी ॾींहुं गरम आहे, साम्हूं सिज वठे थो पियो, ॾिसी सघो था। बिज जो भी सिलसिलो जारी है। मुंहिंजे पोयों ये मंठार अली ऐं हेॾो दिलदार अली। हीअ त दाड़े लॻो पियो आहे, ॾिस कीअं ॿुटायूं पियो आहे। वॾा बिशनी आहिनि बाबा ही भाउ। ही ॾिसो त सही दिलदार अली, ही वॾो कारीगर आहे, हिनखे सॼो ख़बर आहे। ऐं तव्हांखे जेको सम्झ में न अचे जहिड़े बि जिन्स जो बिज कहिड़ी बि जिन्स हिन वक़्तु बहितर आहे, तव्हां कमेंट में हिन खां पुछा करे सघो था। ही तव्हांखे पूरी डिटेल ॾींदो। हीअ असांजो जावेद साहब साईं जेको आहे त भरी खयूं अचे थो पियो, दिलदार अली वञे थो पियो। ही भरी हिन खां शिफ्टिंग करे पोइ हेॾे खणी ईंदो ऐं ज़मीन पूरी खे हर लॻल आहे। हाणे जेको आहे त पाणी जो सिलसिलो जारी आहे, पाणी अची चुको आहे। हाणे इहो पाणी जेको आहे त हिते जेको आहे त पुॼण वारो आहे। पोइ हिनखे हो कंदा। हे मंठार अली वाह मोह त ॾेखार, उहो ई सफ़ा ख़ुदा जो कसम दिलि ते चए थी पादर ॿ टे हाणे वणे थो। झोले में थड़े तो के व्लॉग जो लॻल आहे। हुजे ई न हुजे, तपिश लॻे न, धनार थियणु को सवली ॻाल्हि आहे छा। ही दिलदार जा कमु ॾिसो, वरी मथे ते पोइ मोबाइल थो हलाए। पोइ चवनि था त असांजी भरियूं किरनि थियूं, भरी होॾे हिकिड़ी किरी अथव। हे बाबा छा कयो हिननि खे, ॾाढा माण्हू आहिनि। कुटे जो सिलसिलो पिणु जारी आहे ऐं असां हींअर जेको आहिनि त वञूं था मां मंठार पाणी भरणु नलके ते पिया। ऐं परे खां तव्हां ॾिसी सघो था त ही परे साइड ऊठ बि अची रहिया आहिनि। वेझे वञी वरी तव्हांखे दीदार करायूं। दादा मंठार अली छा दोहलो वॼाईंदो हले थो, हल त कंहिं तरीक़े सां त पाणी भरे अचूं। उठ बि अची विया अथई, पोइ हे उठ बि वञनि था, वॾो तबला ई थी वियो हाणे। साईं मुंहिंजो सालो साहिबु मंठार अली वॾो दोलारी थी वियो, दोल वॼाईंदो अचे थो। हल बाबा पाणी जो चयोमांसि, वरी दोल वॼाईंदो वधे थो। ॾिसो त तव्हां ॾाचियूं बाबा हुजे न वाटर में लहंदे थधो पाणी कीअं पीअंदे, नलके में थधो पोइ पाणी पीअणो आहे त पोइ हाणे तोखे वाटर में त लहणो पवंदो न। ऐं तुंहिंजे लाइ ॾिस ॾाचियूं वञणी थी साम्हूं। साईं ॾिसी सघो था ॾाचियूं माशाल्लाह, ॿिया असांजे ॻोठ जे पाड़े जे जतन जूं ॾाचियूं आहिनि। हिनखे थधो पाणी हिनखे पीअणो आहे, बाक़ी हाणे वाटर में लहण जे लाइ मौत चढ़ेसि। अॼु मूंखे सम्झ में नथो अचे ही कहिड़ी ख़ुशी में तबलो वॼाईंदो हले थो। हिनखे पाणी जे चयो आहे, सभु तबले खे कुटकुटा लॻी पई अथसि। वाह वाह, ॿुधो भाई साउंड ॿुधो। रिकॉर्डिंग कयां थो हाणे, कटी कटी चए थो। मां ॿुधाए न आवार हूं, ॿुधाए आवारा आवार हूं, आवारा आहियूं बाक़ी कुता न आहियूं। आवारा आहियूं। चई घर बार न है, संसार न है, मूंसां कंहिंखे प्यार न है, मूंसां कंहिंखे प्यार न। अदा साईं अॼु वाह जो फाथो आहे मंठार अली। चई थधो पाणी पीतासीं पंहिंजो माशा मुरली दा, हाणे ॾिसूं था थधे पाणी में सही क्रास करे वॾो नलके में पाणी भरे ईंदो। ल जॉन ल सीओ बुखार वठी वियो।
ना इन थधो पाणी पीअण एॾो सवलो ज्यादा हर को वञी पी अचे हाणे इनके वाटर में लहणो पवंदो ऐं परियों ई कड़ खां जेको आहे त नलको आहे उतां पाणी थधो भरे अचणो पवंदो जॉन लहे थो था हाय हाय अॼु ख़बर पवंदो त घणे वीह सवा ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी पेज खे फॉलो कयो चैनल खे सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी थी तव्हांजी ऐं जिग ॾिस न लाइक कयो था न फॉलो कयो न शेयरिंग कयो था हाणे हिनखे अहिड़े थधे पाणी में मां लाहियां थो ऐं सिंधी कल्चर के भी दोस्तों सपोर्ट कयो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी पेज खे फॉलो कयो असांजी वीडियो खे अॻिते शेयर कयो हलवा तो बाबा खुदकशी करना है ख़ुदकशी न आहे बाबा ख़ुदकशी न थधो पाणी पीअण चओ थधो पाणी पीअण वञे थो साईं ला ॾिसे छा थो ॾिसो साईं खाए मालिक धक जले बोली हाणे थधे पाणी में लहे त ख़बर पए हाणे घणे बि मां ॾे हाल अधे जो चई बा न करे बाकी गरम पानी में गिरा तो ना वाले माए था गरम आहे पाणी मां सम्झो को फ्रिज में निकितल आहे जून महीने में गरम ना रखते तो वो पर गरम आती है थधो आती है गरम कर रख में मोटा तो बात हाणे बर्फ़ जो गरम थी वियो तेसि ताईं हली पओ कोई हो अथई जॉन वियो अरे बुधायो न तो वडो पानी बाहर पे वॾो पाणी कहिड़ो मां खाटी खणायो हुयो हल पुट जॉन साईं जी वॾो पाणी जॉन खे हाणे ख़बर पए थी न चई चई पाणी थधो पींदमि वञ पी मां छम हाणे लथो आहे हिन वाटर में हाणे पाणी भरण वियो आहे जॉन थधे पाणी खां सवाइ पाणी न पियो वणेसि हाणे ख़बर पए थो घणे वीह सवा खमीस बि हिते लाथी अथई मां चयो मां पी आहे पाणी हिन सम्झो त वाटर में थोरो पाणी आहे हाणे ॾिस ख़बर पएसि थी असां हिनखे मोकिलियो आहे जेको आहे त पाणी भरण जे लाइ वरी वेंझे थो पियो एॾो ओसो वठी वियो अथसि हली आहे हली आहे मोटी आहे गंज कयो अथई हया जे लाइ हली आहे साईं हे असांजो जॉन हाणे अची वियो थधो पाणी भरे साईं घणे वीह चए सवा चयो थधो पाणी पीअं मां चयो हल भाउ थधो पाणी हाणे वाटर में लाइ ॾिजांइसि वरी कमु हथ हिते रख न गोॾे पानी में फायदो ही नहीं तोखे चयो कंहिं थधे पाणी में वञ हली आहे पुटरस ख़्याल सां असांखे थधो पाणी पीआर पोइ तूं ॼाण तुंहिंजा नसीब ॼाण हली आहे हाणे साईं एक्सीलेटर थोरो ॾे ओ ईअं हाणे हिते रखे मूंखे छड़े माण्हू खे था मूंखे पाणी पीआर तोखे कंहिं चयो त तूं थधो पाणी पी मूंखे पाणी पीआर तूं ॼाण तुंहिंजा कम ॼाण तुंहिंजा वक़्तु ॼाण साईं हे असांजे लाइ थधो पाणी अची वियो वाटर खां किरास कई पानी में गिरा तो हाणे हाणे ख़बर पवे थो घणे वीह सवा साईं हे थधो पाणी असांजो अची वियो जॉन खे ॾाढी ख़ुशी चए मां थधो पाणी पींदमि वाटर ते चई कूलर खणी न उतां भरे चयो मां चयो हल बाबा असां थधो पाणी पीतो वाटर में त हे लथो असांखे छा आहे वो वाटर ऐं वाहन जे कड़ ते जेके नलका लॻल हूंदा आहिनि उहे काफ़ी थधा थी वेंदा आहिनि माशाल्लाह तमामु बहितर बिल्कुलु थधो पाणी माशाल्लाह बाक़ी हिन जॉन जो तेल निकिरी वियो आहे मूंखे चई वाटर में थधो पाणी आहे मां शाख मां भरे अचां हली तड़ बि कंदमि हिते जो लथो आहे त पाणी सॼो छोले जो गरम लॻो पियो ॼण टांडा पिया हलनि जॾहिं लथो आहे चए मूंखे ॿ न लॻे हेॾे थधे पाणी खां हेठि त मुंहिंजो साथ मुंहिंजे नलके में वेंहिंजांइ नलके में थधे पाणी में वेंझो वरी वापसी जे टाइम उहो ई गरम पाणी में लहणो पियोसि तव्हां सां त अगरबत्ती बारियो ज़ालिम गरम करण वाला मशीन ॿारड़ा बि अची विया आहिनि थधे पाणी जे दॿा वठि पाणी पी जॉन इहो अदा थधे पाणी वारो अहिड़ो थधे पाणी में लाथो मां यादि कयईं थधो पाणी असां पीतो गरम पाणी में लथो हे उतो भाईदो आयो आहे साईं हल त चई थधो पाणी भरे चयो मां चयो हल साईं
जी तो दोस्तों असो रेडू अची चुके हैं हींअर जो है तो घर वही रहा अजी वीडियो ते नेक्स्ट कंहिं वीडियो मुलाक़ात तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।